हक़ मौजूद दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो सदाम राजपर ऑफिशियल ऐं असीं अॼु मौजूदु आहियूं ख़ैरपुर नाथन शाह में आज़ाद थिएटर ग्रुप जी पूरी टीम गॾु आहे ऐं सुबुह जो वक़्तु आहे फ्रेश थिया आहियूं पर फ्रेश थियण खां पोइ बि कुझु माण्हू वरी रिलैक्स थींदा आहिनि सुम्हंदा आहिनि उन्हनि में सरे फ़हिरिस्त जेको नालो थो अचे वो मामा लालू आहे ही साईं मामा लालू फ्रेश थियण खां पोइ बि सुतो पियो आहे। साईं वॾी महिरबानी सदाम असल में ॻाल्हि इहा आहे राति जो जेके उजागा थियनि था न पोइ दिमाग़ खे कचो करे न वरी इनखे आरस बि चइबो आहे। आरस बि चओ दुनिया जा आरसील माण्हू माना दुनिया जा आरसील माण्हू न साईं असां घटि में घटि वेठा आहियूं पोइ बि पर मामा जेको आहे न इन पोज़ीशन में माना सुम्हण त माना बिल्कुलु मज़ो वठी रहियो आहे ऐं मामी खे महसूस ई कोन थो थिए त इहो व्यंजन खां पोइ फ्रेश थियण खां पोइ जेको वरी ॿीहर सुम्हंदो आहे पाण खे त आरस हूंदो ई हूंदो आहे पर सॼी जेकी आस पास आहे उनखे बि आरस न वठाए वेंदो आहे। ऐं साईं वरी जीअं गाॾी में विहंदासीं वरी हिकु सीट ते मामा निंड कंदो हेॾो असांजी आर्टिस्ट जेकी आहे छा नालो अथई नूर बलोच तयार पई थिए नूर बलोच माना तयार पई थिए बाक़ाइदे फ्रेश पई थिए ये असांजी कमज़ोर आर्टिस्ट आहे सिहत में कमज़ोर आर्टिस्ट कमज़ोर अहिड़ी आहे जो माना वाह वाह आहे बवासुर जो मसइलो इहो आहे बुर्दी साहब जो ही गाओ गोश्त घणो खाईंदी आहे वो न वणंदो आहे उहो गाओ गोश्त इंसान में जेका तो कुवत मुदाफ़त पैदा करे न इहो कल्ह चर्बी पैदा करे कल्ह वाइदो कयो अथई त माना इहो वाइदो कोन त ॻाल्हि कई मां वञी वज़न घटाईंदसि घटाईंदी छो हाणे घटाईंदसि माना एॾो वज़न कजां वो वञा थी पाव गुलनि में तुर जाए बसि पाव बालिया वॉक ते वञा थी हाणे त मां अबुदी जेका छोकिरी आहे न वॉक ते वञा थी न हाणे वॉक ये जेका छोकिरी आहे या हिकिड़े दफ़े पंहिंजो वज़न पीतो रहे मशीन ते मां मशीन ते वञी जीअं ॿई पंहिंजा पेर हिन छोकिरीअ ॿई पेर रखिया त मशीन मां आवाज़ आयो महिरबानी करे मूंखे ॿ माण्हू नचाड़ियो ये दोस्तों ये चुटकुला मामा जा सॼो ॾींहुं ई रहंदा आहिनि इहा तफ़रीह हर वक़्तु रहंदी आहे ऐं तमामु इंजॉय पिया कयूं। आज़ाद थिएटर ग्रुप जी जेकी टीम आहे पूरी सिंध में जेके थिएटर कयूं था असां ऐं हक़ी ॻाल्हि इहा आहे त सफ़र जूं थकावटूं या उजागा या हे ॿियो थियूं पर मामे जी रहल महल वारी कचहरी खिल भोग ॾाढो ठकाव ऐं जेको पूरी टीम जी जेकी पाण में एंटरटेनमेंट आहे उहे सारा थक ई लाहे छॾींदी आहे। बिल्कुलु 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 सही था फरमायो। अच्छा इन आर्टिस्ट खां सुबुह घुरियुमि कंगो मूं चयो कंगो ॾे नूर त कॾहिं मूंखे लोशन ॾिनई ना मी तो ना लोशन भी आए मां चम शायद चाहन ता लोशन वीडियो को मस मेरे लोशन ने सुआ लगा छे पो कंगोड़े तारे कंगो ॾिनई ता लोशन ॾिनई और मां तव्हांजी लाडली थी आहियां काल नूं माण्हू खां तेल घुरियो त मूंखे पिपरामिंट ॾिनई मिसर पी करे जी दोस्तों कटी चा न फाइनल दोस्तों ही सुबुह जे वक़्त जो कुझु मंज़र हुया जेके असां चयो त तव्हां दोस्तनि सां शेयर कजनि जीअं तव्हांखे ख़बर पए त आर्टिस्ट जेके हूंदा आहिनि उन्हनि जी पाण में जेका मेल जोल हूंदी आहे जेका गैदरिंग हूंदी आहे उहा कीअं हूंदी आहे। सदाम राजपर जो जेको यूट्यूब चैनल आहे मां सदाम जे परस्तारनि खे मां पंहिंजे परस्तारनि खे मामा लालू जे परस्तारनि खे सभिनी खे गुज़ारिश कंदुसि चवंदुसि त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उनजा वीडियोज़ ॾिसो लाइक कयो कमेंट कयो त तव्हांखे इहे वीडियोज़ कीअं लॻंदी आहे आईंदा सदाम वीडियो कहिड़ा ठाहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं बिल्कुलु हाणे वरी जल्द तव्हांखे नई वीडियो कंहिं नई जॻह ते कुझु नवनि दोस्तनि सां तव्हांजे लाइ ठाहींदासीं पर उनजे लाइ ज़रूरी आहे त असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन वारे बटण खे बि दॿायो त जीअं जेके असांजूं नयूं वीडियोज़ आहिनि उन्हनि जो तव्हांखे नोटिफिकेशन। थैंक यू वेरी मच।